अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ है। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं दो जी। दोस्तों हिन वक़्तु दौलाब जो जेको टें स्पेल आहे उनजी रिकॉर्डिंग ज़ोर शोर सां हले पई। सभु अदाकार हिते गॾु आहिनि। मुंहिंजी बि रिकॉर्डिंग हुई, मां रिकॉर्डिंग कंप्लीट कराए आहियूं, पर थी सघे थो अञा अगरि थोरो कमु रहियल हूंदो त पोइ वरी वञिबो। ऐं उन जे करे कल्ह मां तव्हांखे वीडियो कोन ॾेई सघियुसि ऐं टियों ॾींहुं बि जेका रिव्यू हुयो उहो कोन ॾेई सघियुसि इन मसरूफ़ियत जे करे। ऐं इंशाल्लाह अॻिते जीअं ई टाइम मिलंदो वेंदो अव्हांखे हुन ड्रामे बारे में ॿुधाईंदासीं। पर हाणे जेका 24वीं किस्त ईंदी उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। उनखां पहिरियों मां तव्हांखे दो जे बारे में ॿुधाईंदो हलां त दो जी कहाणी अची चुकी आहे। सुभाणे खां हुनजो शेड्यूल कढियो वेंदो। शेड्यूल कढण खां पोइ जेको एकता जो ॾिहाड़ो आहे, एकता जो ॾिहाड़ो मल्हाइण खां पोइ 3 तारीख़ ते हिन जो रिकॉर्डिंग रखी वई आहे ऐं तमामु ज़बरदस्त जेका हिन जी रिकॉर्डिंग हूंदी, तमामु ज़बरदस्त लोकेशन हूंदी। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त दौलाब खां पोइ हिकु तमामु वॾो मेगा सीरियल दो जेको आहे उनजी रिकॉर्डिंग जेके ॾींहं आहिनि उहे वेझा थियण वारा आहिनि। 3 तारीख़ खां हिन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं हिन जा जेके कैरेक्टर आहिनि, जेके एक्टर आहिनि, हिन ड्रामे में कमु कंदा, उनजी कास्टिंग मुकमल थी चुकी आहे। ऐं हीउ ड्रामो जेको आहे हसन जावरी साहब जो लिखियलु आहे ऐं हिन जो जेको डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहब आहे। मंज़ूर दानिश साहब खे लॉन्ग जे कैरेक्टर में ॾिठो, हिकु तमामु ज़बरदस्त कैरेक्टर हुयो हिन में, हू बि कमु करे पियो। ऐं हिन में मज़ाहिया कैरेक्टर सां गॾु फुल एक्शन ड्रामो हूंदो, तमामु मोहब्बत भरी कहाणी हूंदी, तमामु दिलचस्प ड्रामो हूंदो ऐं तमामु जल्द अव्हांखे ॾिसण में ईंदो। छो त 2025 जी शुरूआत में हिन ड्रामे खे शुरू कयो वेंदो। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दौलाब ड्रामो अव्हां ॾिसो पिया, हिकु तमामु ज़बरदस्त ऐं वाहिद उहो ड्रामो आहे जंहिं ते कोई माण्हू तनक़ीद नथो करे, छो त हीउ ड्रामो जेको आहे एक्शन सां भरपूर बि आहे। हिन में हर शइ ॾेखारी वई आहे, पर हिन में नई शइ जेका ॾेखारी वई आहे उहा इनकलाबी कैरेक्टर जेके आहिनि, उहे इनकलाबी कैरेक्टर ॾेखारिया विया आहिनि। मंसूर ख़ान वारो कैरेक्टर ऐं उन सां गॾु जेके ॿिया कैरेक्टर आहिनि उहे तमामु ज़बरदस्त। हाणे ही सभु जेके आहिनि हिन माहौल जेको हिन असांजी सिंध में क्रिएट कयो वियो आहे, माहौल कबीलाई जहिड़ा हुजनि या ॿिया अहिड़ा जेके समाजी बुरायूं आहिनि उनखां ई तंग आहिनि। जीअं अफ़सरशाही आहे, कमोरा जेके आहिनि उहे सिंध खे लुटण जे हिन चकरनि में आहिनि, वॾेरा जेके आहिनि उहे सिंध खे लुटण जे चकर में आहिनि। अहिड़े माहौल खां हटी करे ही ड्रामो ॾेखारियो वियो आहे। हाणे राहत वारी जेका किस्त आहे उहा तमामु दिलचस्प आहे। होॾो ककर ऐं राहज़न कूंज खे मारण, कूंज ऐं मंसूर खे मारण जो तमामु वॾो हिकिड़ो प्लान जोड़े वरितो आहे। हाणे हुन प्लान में हू घरां निकिरी वञनि था। हाणे कूंज जेका आहे उहा मंसूर ख़ान सां मिलण ईंदी। कूंज जॾहिं मंसूर ख़ान सां मिलण ईंदी त ही ककर वारा उन ते हला कंदा, हमिलो कंदा ऐं इन में हू भॼण में कामयाबु थी वेंदा। मंसूर ख़ान खां ही जेका कूंज आहे उहा विछड़ी वेंदी, वञी इरफान शेख सोढल जे हथ चढ़ंदी ऐं सोढल हुनखे पंहिंजे घर वठी वेंदो ऐं उते उनखां पोइ ही जेको कूंज खे मंसूर ख़ान जी हवेली छॾे ईंदो। मंसूर ख़ान पोइ हिन खे जेको आहे फोकस कंदो। हाणे ही जेका गेम आहे अव्हां अक्सर ॾिठो हूंदो, जॾहिं अहिड़ा कैरेक्टर ईंदा आहिनि पोइ उन्हनि खे कारोकारी जे नाले ते मारियो वेंदो आहे। उहे चवंदा आहिनि त हुन जे लाइ मोहबत करण बि गुनाह आहे। ईअं नाहे, इंसान केॾो बि हुजे पर उनजी दिलि में मोहबत ज़रूरु हूंदी आहे ऐं हुनखे पंहिंजे घर वसाइण, पंहिंजो जेको घर जो बि ख़्यालु रखिणो हूंदो आहे। ईअं नाहे त हू सिर्फ़ु इनकलाबी कैरेक्टर हुजे, इनकलाब में हू पंहिंजे घर खे विसारे छॾे, पर
ही लाज़मी बि आहे ऐं सभु कम जेके आहिनि उहे लाज़मी आहिनि। हाणे मंसूर ख़ान जो जेको करेक्टर आहे हाणे हिन खे इन जंजल में फसायो वेंदो। हाणे हुन जो रुख जेको आहे झेड़ो जो मंसूर ख़ान ॾे कयो पियो वञे। शाहनवाज़ ख़ान जी ही वॾी चाल आहे। होॾऊं जुमो जेको हिन वक़्तु मुराद जे हथ में आहे, जुमे खे मुराद हाणे धमकाइण जी कोशिशि कंदो, चवंदो त मां तोखे मारींदुसि, तूं असांजो कातिल आहीं, असांजे जेको छोकिरो वठी आयासीं उनजो तूं कातिल आहीं। पर हू चवंदो त मां क़ुरान खणण जे लाइ तयारु आहियां, मां कातिल न आहियां। त मुराद ख़ान हुनखे धमकाईंदो त तूं क़ुरानी आहीं, पहिरें जेको आहे तूं इहे ग़लतियूं करे चुको आहीं, हाणे तोखे ग़लती करण जी गुंजाइश कोन ॾींदासीं। हाणे हाणे जेको रहज़न आहे उहो हिकु वॾो प्लान जोड़े पियो, हाणे हुननि खे माराइण जी कोशिश में आहे। ही जेका किस्त आहे तमामु ज़बरदस्त थींदी। हाणे जेको ही किसो वधंदो, हाणे कूंज जॾहिं मंसूर ख़ान जे बंगले ते ईंदी, उतां शाहनवाज़ ख़ान हाणे माण्हुनि जो ज़हन में इहो विझंदो त ही जेको माण्हू आहे ही ख़राबु माण्हू आहे, ही ॾिसो पराई छोकिरी खणी पंहिंजे बंगले में विहारी आहे, माना अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हणंदो। हाणे शाहनवाज़ ख़ान बि मुराद वारनि खां बदिलो वठणु चाहे थो। मुराद जेको हुनजे घर में घिरी हुनजी बेइज़ती कई आहे, हाणे हुन बेइज़ती जो बदिलो जेको आहे हू ख़तरनाक नमूने सां वठंदो। हाणे हू चवे थो त मां हिननि खे रत जा ॻोढ़ा रुआईंदुसि। हाणे ही चाल जेका आहे हिन जी तमामु वॾी चाल हूंदी। हाणे हिन चाल खे ही वॾो ख़तरनाक नमूने सां हलंदो ऐं ॾिसंदा रहो अॻिते। ऐं तव्हांखे मां हिन ड्रामे में ॿुधाईंदो रहंदुसि त अॻिते थियण वारो छा आहे। त इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त ऐं फिल्म जल्लाद अवां खे कीअं लॻी उन बारे में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं नई फिल्म अवांखे ॾियण वारो आहियां हिकु तमामु ज़बरदस्त। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।